कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिदा अली कोलाची। तफ़सील मूजिब कोरंगी प्रेस क्लब में इज्तिमाई ज़्यादती जो शिकार थियल मासूम छोकिरी अलीज़ा ऐं संदसि वालिदेन मोहम्मद ताहिर ऐं आमना कोरंगी प्रेस क्लब में रोईंदे चयो त असां कोरंगी जे अल्ताफ़ टाउन क्रॉसिंग इलाक़े जे रहिवासी आहियूं। असांजी मासूम छोकिरी जेका सिर्फ़ 12 सालनि जी आहे हुनखे बिठाई कॉलोनी में अल फुरक़ान स्कूल मां वापसि अचण खां पोइ हसीब अब्दुल रहमान पुट इमरान चीमा ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि अगवा कयो। आमना वधीक चयो त मुंहिंजे 12 सालनि जो पुट अली रज़ा हर रोज़ पंहिंजी भेण खे स्कूल मां छॾण ऐं खणण वेंदो, पर 19 डिसंबर ते जॾहिं हू पंहिंजी भेण खे स्कूल जी मोकल खां पोइ घर वापसि आणे रहियो हो त हसीबुर रहमान अब्दुल रहमान ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि मुंहिंजे पुट अली रज़ा ते तशदुद कयो। मुंहिंजी मासूम धीउ अलीज़ा खे अगवा करे खणी विया। जॾहिं असांजो पुटु घर आयो तॾहिं हुन असांखे वाक़िए बाबति ॿुधायो। आमना इंकशाफ कयो त जंहिं माण्हुनि मुंहिंजी धीउ खे अगवा कयो आहे उहे माण्हू ई हुआ जिन सां असांजी पुराणी पाड़ेसरी हवाले सां मां तालुक़ हुयो, जिन में इमरान चीमा ऐं हुन घरवारी फौज़िया ऐं हुननि जा पुट हसीब ऐं अब्दुल रहमान शामिल आहिनि। असां ज़मान टाउन थाणे में FIR दाख़िल कराई, पर पोइ पुलिस इमरान चीमा खे गिरफ़्तार कयो, जेको हसीब ऐं अब्दुल रहमान जो पीउ आहे। जॾहिं त पुलिस इमरान चीमा खे गिरफ़्तार कयो त इमरान चीमा एतिराफ़ कयो त हा, मुंहिंजे ॿिन्ही पुटनि हसीब ऐं अब्दुल रहमान मोहम्मद ताहिर जी धीउ अलीज़ा खे अगवा कयो आहे। असां सभिनी ख़िलाफ़ FIR पिणु दर्ज कराई आहे। कोरंगी प्रेस क्लब में मासूम छोकिरी अलीज़ा ॿुधाए त जॾहिं हुन मूंखे स्कूल मां खणी विया त हुननि मूं ते तमामु घणो तशदुद कयो। आमना हिकु ख़ानगी अस्पताल में पोस्टमार्टम करायो, जंहिंखां पोइ मालूम थियो त छोकिरी ते केतिरा ई जिन्सी ज़्यादती कई वई हुई। अलीज़ा जे वालिदेन मोहम्मद ताहिर ऐं आमना सिंध हुकूमत जे आला अख़्तरनि ऐं IG सिंध SSP कोरंगी खां मुतालबो कयो आहे त असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। असांजी मासूम छोकिरी जी ज़िंदगी तबाह थी वई आहे। हुननि ज़ालिमनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे, असांजी मदद कई